नमस्कार। मां चंद्र प्रकाश दादलानी, असिस्टेंट प्रोफेसर, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर। मां कल्ह तव्हांखे BA पार्ट सेकेंड जे सिलेबस जी ॼाण ॾिनी हुई। अॼु असां BA पार्ट सेकेंड में रखियल दर्सी किताब उछल मां जीवत जो थंबो मज़मून जे बारे में पढ़ंदासीं। हिन किताब जा राइटर प्रोफेसर लाल सिंह हजारी सिंह अजवाणी साहिब आहिनि। हिन किताब में मज़मून लिखियल आहिनि जेके असांजे सिलेबस में आहिनि। पहिरियों मज़मून आहे जीवत जो थंबो। जीवत जे थंबे सां लेखक जो इहा माना आहे जीवत यानी जीवन, जीवन जो आधार। हिन जीवन जो कहिड़ो आधार आहे, ही जीवन कीअं थो हले, कंहिंजे आधार ते थो हले, इन जे बारे में लेखक ॾाढो सुहिणो ऐं सुठो मज़मून लिखियो आहे। जीअं कंहिं मकान खे बीहारण लाइ थंबनि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उन्हनि थंबनि जे आधार ते ई हिकु इमारत ठहंदी आहे, खड़ी थींदी आहे, तीअं ई जीवन बि कुझु थंबनि ते बीठल आहे। उहे थंबा कहिड़ा आहिनि, हिन मज़मून में लेखक ॿुधाया आहिनि। मज़मून में लेखक शुरूआत में हिकु यूनानी जी ॾंद कथा में जो ज़िक्र कंदे ॿुधायो आहे त जॾहिं हिकु औरत जे अणॼाणाईअ सबबा नमूने नमूने जा मर्ज़ ऐं मुसीबतूं पेतीअ मां पाण कढाए संसार मां फैलिजी विया ऐं सभु जीव कष्ट खां व्याकुल थी फतखण लॻा, तॾहिं उन्हनि लाइ हिकु वसीलो ज़ुरियो, जंहिं करे संदन चहिरे ते वरी सुख ऐं आराम जो झलको ज़ाहिर थियो। साॻीअ रीति दुनिया जे इतिहासनि में पाक पुस्तकनि में आयल आहे त सुर्ग मां तरियल इंसान या सतयुग जे अवस्था मां नीच युगनि में किरियल मनुष्यनि खे ईश्वरी कृपा सां वरी ओज जो दर खुलियो। उहा कहिड़ी वस्तु आहे जहिड़ी कल्ह हुई, जंहिंजे प्रकाश या हस्तीअ द्वारा उहे टुटल फुटल जिन जे लाइ हिकु दुनिया फिरी ॿी दुनिया थी पई हुई, तिन खे तसल्ली मिली ऐं जीअण ऐं हलण चलण जी ओट हासिल थी। लेखक हिन में ॿुधाए थो त मनुष्य खे सभिनी खां ॾकाईंदड़ आहे मौत ऐं सभ खां वधीक हलाक कंदड़ आहे ही ज़मानो, ही संसार, हिन संसार जी गर्दिश। को बि इंसान मौत खां भॼी कोन थो सघे ऐं को बि सियाणो माण्हू केतिरो बि जोर हलाए छॾे, पर हिन संसार रूपी हिन ज़माने जी गर्दिश खां पाण खे नथो बचाए सघे। इंसान बावर करे त ही मुंहिंजा साथी, मुंहिंजा सॻा, मुंहिंजा मिट माइट हमेशह मूंसां रहंदा, पर इहो सच आहे त इहो कुझु बि न रहंदो आहे। इंसान पंहिंजी सूंहं ते, पंहिंजी ताक़त ते, पंहिंजे अकुल ते, शाहूकार पंहिंजे शाहूकारीअ ते अपमान करे थो, पर न त उहो पैसो रहणो आहे, न उहा सूंहं रहणी आहे, न वरी उहा ताक़त ई रहणी आहे। हिकु ॾींहुं सभु फ़ना थी वेंदो, सभु ख़तमु थी वेंदो आहे।
मौत हिकु अटूट सत्य आहे ऐं ही जीवन न जो अंतिम सत्य मृत्यु ई आहे। पर उन खां पोइ बि इंसान खे सभु ख़बर आहे त अंतिम सत्य मृत्यु ई आहे। उन खां पोइ बि हू हिन माया जाल में भुलियो आहे ऐं पंहिंजे पैसे ते, पंहिंजे सूंहं ते, पंहिंजे ताक़त ते अभिमान करे थो ऐं उनखे पंहिंजो सम्झे थो। पर सभु नाशवंत आहिनि। पर अॻियां लेखक ॿुधाए थो, अगरि ईअं आहे त ॼमूं था इन लाइ त मरूं। जे बकाव कंहिं ॻाल्हि ते कोन्हे त पोइ ख़ुशीअ जो नालो बि दुनिया मां निकिरी छो नथो वञे? कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं करे ज़माने जे गर्दिश हेठि झुकियल इंसान बि मथे खणी थो घुमे ऐं मौत जे डप ऐं हिरास में फाथल जीव बि हले चले पियो ऐं रखी रखी मुश्के थो। को त थंबो मिड़ई आहे जो आद खां वठी जीवत खे जले सौ करे बिहारे रहियो आहे। अर्थात आदि काल खां वठी हिन जीवन खे जले बीठो आहे, उनखे संवारे वेठो आहे। अॻियां लेखक ॿुधाए थो त ओ तूं जो रातियूं जागी कशाला कढी महिनत करे रहियो आहीं, किताबनि ते नूर निचोड़े रहियो आहीं, सो छाजे करे? लेखक पंहिंजो पाण खां सवाल थो पुछे त हिकु लेखक सूर सही फाका कढी अर्थात बुख कढी ग्रंथ रचे थो, जंहिंजे छपजण ऐं पधिरे थियण में केतिरियूं ई दिक़तूं ईंदियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे सहे थो। उहो छो? अगरि हीअ दुनिया नाशवंत आहे ऐं अंतिम सत्य मृत्यु आहे त पोइ असांखे हिननि जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिकु नक़ाश कहिड़े सबबु उहा तस्वीर लीक लीक करे चिटे थो? हिकु माली केॾियूं तकलीफ़ूं ॾिसी करे पौधनि खे रोपे थो, उन्हनि खे वॾो करे थो। हिकु भगत प्रभुअ खे ॾिठो बि कोन अथई, पर उन जी भक्तीअ में ॾींहुं राति लीन रहे थो। इहो छाजे करे? इहो छो? हिकु बालक स्कूल वञे थो, पढ़े थो ऐं पंहिंजी तरक़ी जी ख़्वाहिश रखे थो। कोलंबस समुंड छो लंघे ॿी दुनिया ॻोल्हे कढी? इन्हनि सभिनी जो हिकु ई जवाबु आहे त इंसान जे जीवन जो हिकु थंबो आहे, जंहिंजे करे इंसान ही सभु कशाला, सभु कष्ट सही करे बि अॻियां वधे थो ऐं जीवन में उहे सभु कम करे थो। उहो ईश्वर जंहिं में ॾिसण खां सवाइ वेसाउ था रखूं ऐं रखिणो थो पवे, अर्थात असां जंहिं ईश्वर खे ॾिठो बि कोन्हे पर उन में विश्वास था रखूं,